सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन्हीं करे सचे साईं के ॾिसंदा से जॾहिं भगत साहब पेर धोता पे साफ़ पे कया तॾहिं साईं जन मुस्कुरायुसि चए कवर छा थो करे, जैसे पेर कीचड़ में ख़राब थिया उनखे साफ़ थो कया। जे पेरनि खे साफ़ करे छा करिणो आहे, साफ़ करण थी पंहिंजी दिलि खे साफ़ कर। जॾहिं दिलि साफ़ थिए इहे पेर जे महिल चङे रस्ते ते हलिया, जंहिं जॻह ते पेर पवंदा वेंदा उहा जॻह भागनि भरी थींदी वेंदी। क़िस्मत दिलि खे साफ़ कर, मन सभ खां पहिरीं पंहिंजे मन, पंहिंजी नियत, पंहिंजे विवेक ते कंट्रोल कर। पंहिंजी चाहतुनि ते कंट्रोल कर। दिलि खे साफ़ करण जो मक़सदु पंहिंजी चाहतुनि खे कंट्रोल कर, पंहिंजो पाण खे संभाल। जीअं इहे पेर करे ग़लति पासे वञे ॾींदा। ऐं भगत साहब उन ॾींहं खां पेर न धोता, धोई करे बसि हिकु दफ़ो घिया कोन, साफ़ कोन कया, पर पेरनि खे जीअं सचे साईं चयो उन रस्ते ते हलायो जेको उन मालिक जी रहमत सां भरियल हुजे। त पोइ जंहिं जंहिं जॻह ते उहे पेर पिया उते कॾहिं उञो ऐं बुखियो न रहंदो, उते सभु खे भरे करे आबाद कंदो, सभु खे ॾेई करे। तंहिंजे करे इहे संत, इहे महात्मा जेके बि आहिनि, असां उन सचे साईं जे द्वार ते उनजी रहमत में ईंदा आहियूं। उनजी रहमत में अचण जो आहे असां उनजो आचरण खे, अमल खे पंहिंजे जीवन में आणणु, उनजी हालत खे पंहिंजी ज़िंदगी जो हिसो बणायूं। उन्हनि त एतिरो कुझु कयो जीअं उनजे हिकिड़े लफ़्ज़ केतिरनि जा सभु ग़लति रस्ता छॾाए करे सही रस्ते ते आणे छॾियो। सचे साईं जा वचन, जंहिंजे लाइ निकिता बसि तूं हीअं थी उहो थियणु लॻो। उनजा पेर हली पिया, उनजे लफ़्ज़नि एतिरा पेर सिधा कया। असां ॿियो कुझु न करे सघंदा आहियूं, एतिरो त ज़रूरु करे सघंदा आहियूं कि असांजा पेर सिर्फ़ु कंहिं ग़लति पासे न वञे, ग़लति रस्ते ते न वञे, ग़लति संग में न वञे, ग़लति रंग में न वञे। एतिरो त असांजे पास आहे। जेकॾहिं असां ॿियो कुझु बि न करे सघंदा आहियूं, पंहिंजो पाण खे ग़लति पासे त रोके सघंदा आहियूं। कहीं जिते महसूसु थिए इन करण सां मूंखे पाप थींदो, असांजा उन पासे त न वञूं। हलो असां चऊं चङे पासे वञूं। कॾहिं कॾहिं कोई असां चङे पासे वेंदा आहियूं, कोई दोस्त, को साथी या कोई वीचार असांखे ग़लति पासे कशिश करे वठी वेंदो आहे। हलो असां चङे पासे न बि वञूं, ग़लति पासे त न वञूं, ग़लति रंग में त न वञूं। जॾहिं जॾहिं असांजा पेर ग़लति संग ऐं ग़लति रंग में वेंदा आहिनि त पोइ उन्हनि पेरनि जी अहमियत ख़तमु थी वेंदी आहे। इहे पेर ई आहिनि जंहिंखे असां जाॾे हलायूं। असां पंधु पेरनि सां कंदा आहियूं, असां कहिड़े पासे वञूं था, कंहिं मंदर में वञूं था या कंहिं मैखाने में वञूं था, पेर असांखे ॿुधाईंदा। असांखे पंहिंजा पेर जाॾे वठी वञूं, आज़ादु।
जंहिं पासे वेंदासीं हिकु पासे स्वर्ग हूंदो ॿिए पासे नरक हूंदो। जाॾे बि असां पेरनि खे वठी वञूं, जाॾे असां चाहियूं। तंहिंजे करे असां पंहिंजा पेर संभाले करे हलूं। असां पंहिंजे पेरनि ते दम रखूं। पेरनि ते दम जो मक़सदु आहे असां ग़ुलाम न रहूं। इन करे असां ॾिसंदा आहियूं केॾो की असांजो ॿार जवान थींदो, जॾहिं उनजे कंहिं रिश्ते जी या कोई ॻाल्हि हलंदी आहे, असां चवंदा आहियूं पहिरियों पंहिंजा पेर पंहिंजे पेरनि ते बीहे, या बि चवंदो मां पहिरियों पंहिंजो पाण खे संभालियां, पेरनि ते बीहां पोइ मां कंदुमि। आम लफ़्ज़ इस्तेमालु कयूं। जॾहिं असांखे कमी काई कोन हूंदी, घर में त सभु कुझु हूंदो आहे, वॾनि जो बि सभु कुझु आहे। अॼु बि एतिरो आहे, पंहिंजे खाइण खां वधीक आहे। पंहिंजी पोस्ट हुजे, पद हुजे, जॉब हुजे, कारोबार हुजे, बिज़नेस हुजे, वॾनि जी कमाई हुजे, पंहिंजो घर हुजे, सभु कुझु हूंदो आहे। पोइ बि चवंदो पंहिंजे पेरनि ते बीहे। पंहिंजे पेरनि ते बीहण जो मक़सदु सिर्फ़ु कमाइण न हूंदो आहे। पंहिंजे पेरनि जो मक़सदु हूंदो आहे हाणे पंहिंजो मज़बूत इरादे वारो बणिजे, उनजी बौखलाहट ख़तमु थिए, डगमगाहट ख़तमु थिए, छोछलापन ख़तमु थिए। ज़िंदगी जेको छोछलापन आहे उहो न हुजणु खपे। घर बणजण खां पोइ सोबर हुजे, बहितर हुजे, चङो हुजे, जिथे वेह किथे चङो लॻे। तंहिंजे करे असांजे पेरनि जी वॾी अहमियत हूंदी आहे। पर पेरनि खे पकड़णु या शीश झुकाइणु उहो सभु कुझु न हूंदो आहे। पेरनि खे पकड़ण जो, छुहण जो, चरना अमृत जो मक़सदु हूंदो आहे इहो पथ, इहो रस्तो, इहा राह मुंहिंजे हिसे में अचे, इहो जीवन मुंहिंजे हिसे में अचे। जेको असां मस्तक चरणनि खे लॻाईंदा आहियूं, उनजो मक़सदु आहे त जेको तुंहिंजो पथ आहे, जेको रस्तो आहे, उहो मुंहिंजो दिमाग़ जो हिसो बदिली वञे, मुंहिंजो दिमाग़ उन ते हले, के ॿिए पासे न बीठे, मुंहिंजी सोच हेॾे होॾे न वञे। जाॾे तुंहिंजो रस्तो आहे, जाॾे तुंहिंजी राह आहे, मां उन तरफ़ हली पाऊं। तंहिंजे करे हक़ीक़त में असां उन अमल खे, उन वचन खे, उन रहमत खे पाइण जे लाइ, उनखे पंहिंजे जीवन में हलाइण ऐं अपनाइण जे लाइ, उन सचे साईं जी रहमतुनि में अचण जो मक़सदु आहे पंहिंजे जीवन खे बदिलाइण, उन आचरण खे, अमल खे, हालत खे बहितर। पोइ जेतिरो जेतिरो असां पंहिंजो पाण खे बदिलाईंदा वेंदासीं, थोरो उन तरफ़ हलंदा वेंदासीं, ओतिरो ओतिरो असां उन तरफ़ वधंदा वेंदासीं, उन तरफ़ अॻिते हलंदा वेंदासीं।